अस्सलाम वालेकुम दोस्तों। कल ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायो वियो। जेके ॿोलियूं उन जो दुनिया में जेके ॿोलियूं आहिनि उन ॿोलियुनि जो ॾींहुं मल्हायो, उन ते ॻाल्हाईंदुसि। दोस्तों, असांजे पाकिस्तान में 4 क़ौमूं वॾियूं रहनि थियूं, 4 सूबा आहिनि। तंहिं करे वॾे में वॾो सूबो पंजाब आहे ऐं असांजे 4 सूबनि में चार माना क़ौमूं, उन्हनि में हिकु सिंधी, ॿियो बलोच, टियों पठान, चौथों पंजाबी। 4 सूबा चइनि माना 4 क़ौमूं रहनि थियूं। वॾे में वॾी जेको क़ौम आहे उहो वॾो सूबो आहे, उहो आहे पंजाब। जेकॾहिं जेकॾहिं ॾिठो वञे त मां ईअं चवंदुसि त माना जीअं पंजाब वॾो सूबो आहे, तीअं पंजाब जी जेका ॿोली आहे उहा पंजाबी आहे। तंहिं करे माना पंजाबी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे हा हक़ीक़तनि में। पर हिते पंजाबी खे क़ौमी ॿोली जो दर्जो न ॾेई करे उर्दू खे क़ौमी ॿोली ॾिनो वियो आहे। जेके उर्दू जे लेवल सां हिते पाकिस्तान में को बि अहिड़ो सूबो कोन्हे जंहिंमें उर्दू सूबो हुजे। बाक़ी रही ॻाल्हि त माना उन खे माना जेको हुतां आया, जेको हिंदुस्तान मां जेके माण्हू आया उहे उर्दू ॻाल्हाइनि पिया। उन्हनि जे करे या उहे त थोरा माण्हू हुया आयल, उन्हनि जे करे या इहो उर्दू खे तक़वियत ॾेई ऐं क़ौमी ॿोली बणायो वियो आहे। हालांकि पंजाब वॾे में वॾो सूबो आहे ऐं पंजाबी ॻाल्हाइण जे लाइ असां त ईअं त चऊं था पंजाबी क़ौम सां वॾी ज़्यादती कई वई आहे। छो त उन्हनि पंजाबियुनि खे न को माना अल्फ़ाबेट ठाहे ॾिनो वियो आहे, न को माना उन्हनि जे लेवल सां पंजाबी में न को पढ़ायो थो वञे, न लिखायो थो वञे। मां ईअं चवंदुसि त जेके बि पंजाब जा जेके दानश्वर, अदीब, लेखक आहिनि उहे उथी खड़ा थियनि ऐं पंजाबी ॿोली जो अल्फ़ाबेट ठाहिण जी घुर कनि ऐं अल्फ़ाबेट ऐं उन लिखण पढ़ण जी पंजाबी में ऐं पंजाबी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। ऐं बाक़ी जेके बि ॿोलियूं आहिनि, जीअं सिंध खे पंहिंजे सिंधी ॿोली जो माना जो उन खे पंहिंजो हक़ु मिले ऐं उन जो उते सिंधी जो ऐं जेके ॿोलियूं आहिनि, बलोच खे बलोची ॿोली जो, सरहद खे सरहद ऐं पश्तून ॿोली जो, उन्हनि सभिनि ॿोलियुनि खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि ऐं सभिनि ॿोलियुनि खे पंहिंजे सूबनि ते राइज कयो वञे ऐं उहे उते सभिनि खे जीअं सभु पंहिंजो ख़ुशि थियनि ऐं सभु पंहिंजे पाकिस्तान जा, पंहिंजे मुल्क जा ख़ैरख़्वाह आहिनि। सभु पंहिंजे पाकिस्तान सां दिलि ऐं जान सां प्यार ऐं मोहबत कनि था। तंहिं करे माना इहे नफ़रतुनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। हीअ जेको हुक्मरान आहिनि इहे माना मां त ईअं थो चवां त पंजाब खे बि कोन था बिश्कनि। हालांकि माण्हू हिते खणी जेके बि क़ौमुनि खे थोरो घणो रंजिशूं आहिनि उहे ईअं था सम्झनि त ॼण चओ पंजाब क़ाबिज़ आहे। पर मां ईअं ॿुधाईंदुसि तव्हांखे, सभिनी खे चवंदुसि त पंजाब खे हिन महिल ताईं हुनजे अल्फ़ाबेट पंजाबी जो न ॾिनो वियो आहे ऐं उन पंजाब जे माना जेके बि दानश्वर आहिनि, अदीब आहिनि जा, लेखक आहिनि जा, ऐं उतां जा सुजाग धुरियूं आहिनि, उन्हनि खे ई तव्हां ॾिसो त उन्हनि खे उहे माना तइलीम जो पंजाबी में को बि कंहिंखे तइलीम जो सिस्टम न ॾिनो वियो आहे। उन्हनि खे माना पंजाबी क़ौम खे क़ौम त वॾी आहे, उन जे पंजाबी ॻाल्हाइण खे क़ौमी ॿोली जो दर्जो न ॾिनो वियो आहे। त इहो त माना हालांकि वॾो सूबो आहे ऐं वॾे सूबे जे ॻाल्हाईंदड़ वारे ॿोली खे हक़ीक़त में जेकॾहिं माना क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियनि हा त तब त इहा वॾी माना ॻाल्हि सुठी थिए हा। मगर उन्हनि सां बि ज़्यादती कई वई आहे ॿोली जे लिहाज़ सां ऐं माना अल्फ़ाबेट जे लिहाज़ सां, लिखण पढ़ण जे लेवल सां। उहे माण्हुनि खे बि उर्दू ऐं माना उर्दू में पढ़णो थो पए ऐं अंग्रेज़ी में पढ़णो थो पए। पंहिंजे ॿोलीअ में पढ़ण जो हक़ु उन्हनि जो खसियो वियो आहे। मां ईअं चवंदुसि त माना पुरज़ोर अपील कंदुसि त उन्हनि खे बि पंहिंजे ॿोली में पढ़ण जो हक़ु ॾिनो वञे, उन्हनि खे अल्फ़ाबेट ठाहे ॾिनो वञे। ऐं मां त ईअं चवंदुसि त पंजाबी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे त अञा बहितर थींदो पाकिस्तान में। छो त पाकिस्तान जी वॾे में वॾी जेको क़ौम आहे उहा पंजाबी क़ौम आहे ऐं बाक़ी सूबनि खे पंहिंजे ॿोलियुनि जो हक़ु ॾिनो वञे। जीअं सिंध खे सिंधी ॿोली जो माना दर्जे खे ॾिनो वञे उन खे, ऐं माना बलूचिस्तान खे बलोची ॿोली जो ॾिनो वञे ऐं सरहद खे पश्तून ॿोली जो
जो ॾिनो वञे त सभिनि क़ौमनि जो रूह ख़ुशि कयो वञे, सभिनि क़ौमनि खे पंहिंजो माना कानून मुताबिक़ हक़ ॾिनो वञे ऐं उन्हनि खे जा हक़ सलप न कया वञनि। महिरबानी। अस्सलामु अलैकुम।